थर में जॾहिं बरसातूं पवंदियूं आहिनि त लुहार को कमु कंदड़ हिननि मज़दूरनि जूं बि मज़दूरी खुली पवंदी आहे। यकीनन ही फुटेजनि में तव्हांखे नज़र ईंदड़ ही लुहार को कमु कंदड़ पोरहत आहिनि जेको इंतिहाई गर्मी तोड़े सर्दी में सख़्तु महिनत पंहिंजो पोरियो जेको आहे उहो कंदा आहिनि। ही लोह जा जेके औज़ार आहिनि जेके बरसातनि दौरान कमु ईंदा आहिनि जंहिंखे कुआड़ी चवंदा आहियूं, कोडर चवंदा आहियूं, खईड़ो चवंदा आहियूं, ॿिया मुख़्तलिफ़ जेके औज़ार आहिनि जेके खेड़ी में कमु ईंदा आहिनि, तोड़े वण वढण जे लाइ कमु ईंदा आहिनि, उन्हनि खे ही पोरहत लुहार गरम बाहि ते पचाए उन्हनि खां पोइ उन्हनि खे ॾाढी महिनत सां कुटे कुटे गॾु करे जंहिं बैदि हू कुआड़ियूं ठाहींदा आहिनि, कोडरूं ठाहींदा आहिनि, खईड़ा ठाहींदा आहिनि, उन खां सवाइ हर्ब ठाहींदा आहिनि। त इहे शयूं बरसातनि जी मौसम में ॻोठाणा ऐं हारी ख़रीद करे पंहिंजनि ॿननि जे कमनि कारनि में इस्तेमालु कंदा आहिनि। यकीनन ही शयूं ठाहिण में त एतिरो वक़्तु त कोन लॻंदो, पर हिननि जी महिनत जेकॾहिं ॾिसिजे त ही लुहार ॾाढी महिनत ज़रिए जॾहिं ही औज़ार ठाहींदा आहिनि त हू पघर में वहिंजी वेंदा आहिनि जंहिंखे चइबो आहे हक़ीक़ी पोरियो। ही तव्हां ॾिसंदो हूंदो त लुहार को कमु कंदड़ ही लुहार केॾी न महिनत ज़रिए पंहिंजे पघर जो पोरियो कंदे नज़र ईंदा आहिनि। ही लुहार तोड़े हिननि सां गॾु हिननि जूं औरतूं उहो बि घरनि जो खाधो पचाइण बैदि उहो खणी अची पंहिंजनि हिननि घर भातियुनि सां गॾु उहे कमुकार कंदियूं आहिनि। त ही लुहार सख़्तु पोरियो करे औज़ार ठाहे जेके हितां जा हारी आहिनि उन्हनि खे हू विकिरो करे ॾींदा आहिनि। एवज़ में उन्हनि खे मज़दूरी जेका मिलंदी आहे उन एवज़ हू पंहिंजनि बचनि जे पेट जो सफ़र गुज़र कंदा आहिनि। त यकीनन हिननि जी महिनत खे सलाम आहे ऐं हिननि जी महिनत दुनिया जा जेके मज़दूर ॾुखी महिनत कनि था उन्हनि महिनतनि में शुमार थिए थी। ही का आम रवाजी कमु न आहे जेको जल्द थी वञे, पर हिननि जी तव्हां महिनत ॾिसो त हिननि महिनत ज़रिए केॾा न ख़ूबसूरती औज़ार ठाहिया आहिनि जेके तव्हां फुटेजनि में ॾिसो पिया त हिननि लुहारनि जी जेका महिनत ऐं मज़दूरी आहे उन खे मञता ज़रूरु मिलणु घुरिजे।